अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां महबूब उमर जो ऐं अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकु अहिड़ी एप्लीकेशन जे बारे में जेका तव्हांजे मोबाइल खे रखे बिल्कुलु साफ़ु सुथिरो ऐं तमामु तेज़ तरीन। त हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा, उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों ही गूगल जी एप्लीकेशन आहे जेका फाइल मैनेजर आहे। दोस्तों फाइल मैनेजर त तव्हां तमामु घणा यूज़ कया हूंदा, पर ही सभिनी खां मुख़्तलिफ़ आहे छो जो ही गूगल जी ठहियल एप्लीकेशन आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि त ही दुनिया में पहिरियों फाइल मैनेजर आहे जेको प्ले स्टोर ते फस्ट आहे। मतिलबु त हिन खां वधीक को बि अहिड़ो फाइल मैनेजर न आहे जेको प्ले स्टोर तां डाउनलोड कयो वियो हुजे। दोस्तों ॿी ॻाल्हि त तव्हां वटि व्हाट्सएप ते तमामु घणो गंद किचिरो ईंदो हूंदो, यकीनन जुमे जूं मुबारकूं ऐं वैलेंटाइंस डे वग़ैरह वग़ैरह काफ़ी सारा मैसेज तव्हांजो व्हाट्सएप भरियलु हूंदो। इन में तव्हां कंफ्यूज़ हूंदो त तव्हां कहिड़ा फ़ोटो या वीडियोज़ डिलीट कयो, कहिड़ा रखो ऐं कहिड़ियूं शयूं तव्हां इंटरनेट तां डाउनलोड कयो था, मिसाल तौरु थंबनेल्स ठाहिण जे लाइ, वीडियोज़ ठाहिण जे लाइ, ऐं बाद में तव्हां उनखे कॾहिं ओपन करे ई कोन ॾिठो हूंदो ऐं उहो तव्हांजी मोबाइल में ई रहिजी वेंदियूं आहिनि। उन सां असांजी पूरी स्टोरेज फुल हूंदी आहे, असांखे ख़बर ई न हूंदी त असांजी स्टोरेज छो फुल आहे। पर हीअ एप्लीकेशन उन में तव्हांजी मदद कंदी। 3 ऑप्शन मिलंदा जंहिंमें आहे क्लीन, ब्राउज़ ऐं शेयर। ऐं साइड में तव्हांखे कुझु ऑप्शन मिलंदा जीअं शेयर, क्लीन। जेके 3 मथे लाइनूं आहिनि इन्हनि में तव्हांखे सेटिंग जो ऑप्शन मिलंदो ऐं शेयर दिस एप्लीकेशन, ऐं उन खां अलावा तव्हांजी जेको रहियल मेमोरी आहे उहो ॿुधाईंदो। ऐं उन खां अलावा तव्हां केतिरा दफ़ा शेयर्स ऐं फाइल वरिता आहिनि ऐं मोकिलिया आहिनि। त जीअं सेटिंग में तव्हां ईंदो, हिते तव्हांखे काफ़ी सारियूं नयूं शयूं मिलंदियूं जीअं डार्क थीम तव्हांजी बैटरी खे बचाए सघे थी, तव्हांजी नज़र जे लाइ बि बहितरु आहे। उन खां अलावा हेठि ऑप्शन आहे लैंग्वेज जो, जंहिंमें तक़रीबन दुनिया जूं सभई वॾियूं ॿोलियूं शामिलु आहिनि। को शक न आहे कि अपडेट में सिंधी बि अची वञे। दोस्तों ज़बान क़ब्ज़ चूंडण खां पोइ तव्हां हिते पंहिंजो नालो लिखी सघो था। मिसाल तौरु यूअर नेम, जॾहिं तव्हां एप्लीकेशन खे शेयर कयो त तव्हांजो नालो हिते अची वञे। एप्लीकेशन या फाइल, को बि फाइल तव्हां शेयर करणु चाहियो करे सघो था। ओके, उन खां पोइ ही आहे पाउज़ सर्च हिस्ट्री। इनखे तव्हां अनेबल कयो या डिसेबल तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं सर्च हिस्ट्री जेकी आहे उनखे जेकॾहिं तव्हां क्लियर करणु चाहियो तॾहिं बि करे सघो था। अच्छा, उन खां पोइ आहे नोटिफिकेशन छा जो तव्हांखे अचनि, छो जो तव्हांजी जॾहिं स्टोरेज फुल थी वेंदी आहे तॾहिं तव्हांखे नोटिफिकेशन्स ईंदा आहिनि ऐं तव्हां कहिड़ा फाइल डिलीट कयो, कहिड़ा रखो, इहो एप्लीकेशन ख़ुदि डिसाइड कंदी आहे। पहिरीं हूंदी आहे मेमीज़ उहे फाइल्स, मतिलबु त तव्हां डाउनलोड त करे छॾिया पर कॾहिं व्यू करे बि न आहिनि ॾिठा ही कहिड़ा फाइल आहिनि। ऐं काफ़ी सारा फाइल आहिनि हिते जेके मूंखे डाउनलोड कया आहिनि की कीअं मतिलबु त भरमार थी पई आहे। ऐं इन्हनि मां जेकॾहिं आउं डिलीट करणु चाहियां, सिंपल आहे हुन ते क्लिक करे। ऐं उन खां अलावा डुप्लीकेट फाइल, जेके मुंहिंजे सिस्टम में डुप्लीकेट फाइल आहिनि उन्हनि खे जेकॾहिं आउं डिलीट कंदुसि त मूं वटि तक़रीबन जीअं आउं हुते सिलेक्ट जे बटन ते क्लिक कंदुसि ऐं 150 फाइल डुप्लीकेट आहिनि ऐं 10 MB मुंहिंजी मेमोरी साफ़ु थी वेंदी। जीअं आउं डिलीट जे बटन ते क्लिक कंदुसि, ख़बर न कहिड़ा फाइल या का ॻाल्हि सम्झ में कोन पई अचे। जीअं आउं डिलीट जे बटन ते क्लिक कंदुसि त इहे सभु डिलीट थियणु शुरू थी विया ऐं ॾिसो 10 MB जो वधीक स्पेस मूंखे मिली वियो। हिते काफ़ी सारा फाइल्स आहिनि, वॾा फाइल। अच्छा, बहरहाल मतिलबु त मेमोरी कार्ड या SD कार्ड में मूव करणु चाहियो था। ॿिया काफ़ी सारा हिन में ऑप्शन आहिनि। बहरहाल हाणे असां ईंदासीं नंबर 2 ब्राउज़ फीचर ते। ब्राउज़ फीचर ते अचण सां ई तव्हां हिते ॾिसी सघो था तव्हांखे कुझु मथे फोल्डर मिलंदा जेके तव्हां रिसेंटली ओपन कया हूंदा। ऐं उन खां अलावा हेठि तव्हांखे डाउनलोड इमेज, वीडियोज़, ऑडियो वग़ैरह वग़ैरह। इमेज ते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हांखे मथे हर फोल्डर जो अलॻि अलॻि नालो मिलंदो, जंहिंमां तव्हां कहिड़ो फाइल ॻोल्हणु चाहियो त आसानी सां ॻोल्हे सघो था, बजाए हुनजे जो तव्हां गैलरी में वञी करे मथां वञी ॻोल्हियो। अच्छा, उन खां अलावा तव्हांखे हिते ॿिया बि काफ़ी सारा, जीअं वीडियो जो तव्हांखे अलॻि कैटेगरी मिलंदी ऐं ऑडियो जे लाइ तव्हांखे अलॻि, ऐं एप्लीकेशन जे लाइ तव्हांखे अलॻि डॉक्यूमेंट्स ऐं अदर फाइल्स, जंहिंमें तव्हां मज़े जी ॻाल्हि त वॾा फाइल ऐं
हर जॻह ते पियल अलॻि अलॻि फाइल तव्हां ॾिसी सघो था, ज़िप फाइल ॾिसी सघो था हिन में। ऐं उन खां अलावा हेठि तव्हांखे स्टोरेज, उन खां हेठि मेमोरी कार्ड बि मिलंदो, जंहिंमें तव्हां वञी करे आसानी सां फोल्डर वाइज़ शयुनि खे तव्हां पाण मैनेज करे सघो था। ठीकु आहे, त हीअ तमामु बहितरीनु सॉफ्टवेयर आहे ऐं हिन में प्लेयर बि पंहिंजो आहे। मतिलबु त हीअ तव्हांखे कंहिं प्लेयर जी इजाज़त कोन वठंदो, त असांखे जेको हिन प्लेयर में वञिणो आहे उन खां पोइ हलंदो हुयो कमु हलाईंदो। अच्छा, उन खां पोइ हाणे जेको हुन में टियों फीचर आहे उहो त तमामु धमाकेदार फीचर आहे, जेको आहे शेयर फाइल्स। मतिलबु त असां जेको हलाईंदा आहियूं एक्सजेंडर या ज़पिया वग़ैरह वग़ैरह, अहिड़ा काफ़ी सारा डेंजरस फाइल हलाईंदा आहिनि जिन में नो एड्स, माना हाणे त हुननि टैग लाइन लिखी छॾी आहे एक्सजेंडर वारनि, नो एड्स ऐं ज़पिया। इन्हनि में छा आहे जो इहे असांजी जेकी डेटा आहे उहा गॾु करे रखंदा आहिनि पाण वटि, ऐं उहे उन डेटा खे खपाए या विकिणी असांखे उन जे बदिले में छा ॾींदा आहिनि, एड। सो बि ॿियनि कंपनी जे थ्रू, मतिलबु पाण एड कोन ॾेखारींदा आहिनि, उहा असांजी जेकी प्राइवेसी आहे ॿियनि ताईं विकिणी ऐं असांखे एड ॾेखाराया वेंदा आहिनि। बहरहाल हिते शेयर जा आइकन ते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हांखे हिते लिखियलु हूंदो त फास्ट फाइल शेयरिंग विदाउट इंटरनेट। मतिलबु त तव्हां पंहिंजे हॉटस्पॉट जे ज़रिए एक्सजेंडर या ज़पिया जे मुक़ाबले में तव्हां हिन में वधीक तेज़ीअ सां शेयरिंग करे सघो था। शेयर या रिसीव, तव्हां जेकॾहिं शेयर ते क्लिक कंदो अॻी मोबाइल वारो रिसीव ते क्लिक करे, ऐं तव्हां जेकॾहिं रिसीव ते क्लिक कंदो अॻी मोबाइल वारो शेयर ते क्लिक करे, ऐं पोइ बाद में न अव्हांखे हिक ॿिए जो QR कोड स्कैन करिणो आहे, न कुझु, बसि शेयर ते क्लिक करिणो आहे ऐं आसानी सां को बि केॾो फाइल आसानी सां शेयर करे सघो था। तो दोस्तों ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को सवाल आहे कमेंट में लिखो।